जन्मदिन जन्मदिन मुबारक जन्मदिन 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 मुबारक। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरे जो सीनियर सहाफ़ी अवामी न्यूज़ वेब चैनल जो चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत जे जनमॾींहं जे मौक़े ते अवामी न्यूज़ जी हेड ऑफिस में हिकु पुरवकार तक़रीब थी, जंहिंमें अब्दुल रज़ाक राजपूत जे जनमॾींहं जे मौक़े ते केक काटियो वियो, जंहिंमें खिपरे जे सीनियर सहाफ़ी मुमताज़ बोज़दार, तहरीक इंसाफ़ अॻवान इमरान जट ऐं अवामी न्यूज़ हेड ऑफिस जे स्टाफ शिरकत कई, जंहिंमें हरीश केबीसी, गुलाम शबीर ऐं वारिस मल्ला शिरकत कई। जनमॾींहं जे मौक़े ते अब्दुल रज़ाक खे जनमॾींहं जो मुबारकूं ॾिनियूं वयूं। हरीश, आज मेरी जो बर्थडे है, आज बड़ा मेरा खुशी का दिन है। एक साल जो है वो आगे बढ़ रहा है। आज 45 साल का जो मैं हो चुका हूँ और आपने की तरफ से जो मुझे सालगिरह आपने जो मेरे लिए मनाई है, इसका मैं बड़ा शुक्रगुजार हूँ आपकी तरफ से भी, और उन तमाम दोस्तों का भी बड़ा इंतहाई शुक्रगुजार हूँ जिन दोस्तों ने मेरे लिए खसूसी तौर पर पोस्टें बनाकर जो है सोशल मीडिया पे रखी हैं, मुख्तलिफ किस्म के पैगाम दिए हैं। उन तमाम दोस्तों का भी मैं शुक्रिया अदा करूँगा। बड़ी मेहरबानी है, उन्होंने मेरे इस खुशी के मौके पर जो मेरे लिए पोस्टर दिए और उन्होंने जो है सोशल मीडिया पर मुझे जो है बर्थडे की मुबारकबाद दी। उन तमाम दोस्तों का भी शुक्रिया अदा करूँगा। आम माण्हू जी सालगिरह जॾहिं मल्हाइजे थी त उन सां चंद दोस्त घर जा भाती हूंदा आहिनि। जॾहिं हिकु शख़्सियत जी जॾहिं सालगिरह मल्हाइजे थी त उनजो मज़ो पंहिंजो हूंदो आहे। अब्दुल रज़ाक राजपूत पंहिंजी महिनत जदोजहद जे वसीले हींअर हिकिड़ी शख़्सियत आहे। ही सहाफ़त जे पेशे सां काफ़ी अरसे वास्ता रहियो आहे, पर लेकिन हींअर काफ़ी अरसे खां जेको हींअर कुझु अरसे में जेको अवामी न्यूज़ जो इदारो अवाम खे हिन तोहफ़ो ॾिनो आहे, मुंहिंजे ख़्याल में जेका सोशल मीडिया ते हिनखे मोट मिली आहे, उहा मोट, उहे मुहबतूं, हिन जेको गिफ्ट ॾिनो अवाम खे अवामी न्यूज़ जे हवाले सां दोस्तनि यारनि खे, उहा मोट मुहबतूं मुंहिंजे ख़्याल में उनजो न बदल आहिनि ऐं उनजे करे ई हिनखे जेका आहे मोट मिली आहे। ऐं मुहबत विराए बि त विराइण सां वधंदी आहे, ख़ुशी विराए बि त विराइण सां वधंदी आहे। उनजे करे हिन मुहबतूं विरायूं आहिनि, हिन इदारा जोड़िया आहिनि ऐं इदारा जेके आहिनि त आवाम जे लाइ कमु ईंदा आहिनि, आवाम जे ॾुखनि सुखनि जा भाने ॿाहिरि हूंदा आहिनि, उन्हनि जे हल, उन्हनि जे लाइ जेका बि हिकिड़ा जेको मसइलनि जो हल हूंदा आहिनि इदारा जी। अॼु उन शख़्स जो माना जनमॾींहुं आहे जंहिंसां मुंहिंजो जेको वास्तो आहे तक़रीबन 13 साल पहिरीं थियो ऐं कंहिं दोस्त जे थ्रू उन वटि वियुसि त उनखे कंप्यूटर जो कुझु मसइलो हूंदो त उनखे हैंडल कंदोसि ऐं उन खां पोइ असांजी उन में दोस्ती थी वई। उन खां पोइ हीअं जेके वेझड़ाई में 3-4 साल थिया आहिनि त आउं माण्हुनि जे साम्हूं आहियो त पोइ मुंहिंजो इन खां कनेक्टेड को राब्तो, को रिश्तो वग़ैरह आहे त अब्दुल रज़ाक राजपूत हिकिड़ो बहितरीनु दोस्त आहे। उन खां पोइ हिन जो हिकिड़ो मिशन हो त मां खिपरे जी आवाम ऐं ग़रीब जेके मज़लूम माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ हिकु इदारो जोड़िया जिथे उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे उहो हल कया ऐं उन्हनि खे तुरंत जल्दी इन्हनि खे इंसाफ़ मिले। त हिन हवाले खां पोइ उनजी जेका सलाह ईंदासीं, हिकिड़ो वेब चैनल खोलींदासीं, मुंहिंजो बिल्कुलु आउं तव्हां सां गॾु आहियां। पोइ हिननि जेको वेब चैनल अवामी न्यूज़ खोलियो, इन खे तक़रीबन साल हिकिड़े में ज़बरदस्त रिपोर्ट मिली ऐं काफ़ी सारा असांजा जेके नुमाइंदा रिपोर्टर हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि माण्हुनि खे जेके मज़लूम उन्हनि खे इंसाफ़ मिलंदो आहे त अवाम अब्दुल रज़ाक खे मुबारकबाद ॾींदी। उन खां गॾु अॼु जेको जनमॾींहुं अब्दुल रज़ाक राजपूत जो इन ते असीं मुबारकबाद पेश करियूं था ऐं असांजो जेको इन इदारे में जेको माहौल आहे उहो प्यार वारो, मोहबत वारो, दोस्ती वारो, भाईचारे वारो हूंदो आहे। छो त असां हीअं कॾहिं बि कोन सोचियो त हीअ चेयरमैन आहे, पर असां हीअं वेठा हूंदा जीअं नंढा भाउ जो त अब्दुल रज़ाक खां वरी बि अवामी न्यूज़ जे चेयरमैन खे मुबारकबाद पेश करियां थो ऐं अलाह साईं खां इहा दुआ करियां थो त हिनखे वॾी उमिरि थिए, छो त असांजे समाज खे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेको ॿियनि जे लाइ जींदा आहिनि ऐं ॿियनि जे लाइ कमु करे ॾेखारींदा आहिनि। महिरबानी। आज अवामी न्यूज़ के चेयरमैन साईं अब्दुल रज़ाक राजपूत साहब जनमॾींहुं जनमॾींहं जे मुनासिबत सां साईं ते लख लख वाधायूं ॾियूं था। आज आउं चैनल में जॾहिं आयो तक़रीबन 5-6 महीना मूंखे थिया आहिनि त आउं कैमरामैन जी हैसियत सां आयुसि, लेकिन मूंखे कंप्यूटर जी एतिरी ॼाण मिली इन चैनल जे वसीले जो आउं जिथे बि वञी सघां थो त का न काई कंप्यूटर जी एतिरी मूं में ॼाण आहे त आउं कंहिं न कंहिं माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे पाण खे मंझाए सघां थो। इहो सिर्फ़ु अवामी न्यूज़ जे चेयरमैन अब्दुल रज़ाक राजपूत साहब जी महिनतुनि ऐं कोशिशुनि सां थियो आहे जो मूं जहिड़े हिकु शख़्स खे एतिरी पज़ीराई मिली आहे चैनल जे वसीले। ऐं साईं जो थोरो थो आहियां अब्दुल रज़ाक राजपूत साहब जो ऐं साईं खे मुबारक ॾियां थो साईं जनमॾींहुं। आज सीनियर सहाफ़ी अब्दुल रज़ाक की जो है बर्थडे, हम पाकिस्तान तहरीक इंसाफ के प्लेटफार्म से उसको बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और सीनियर सहाफ़ी अवामी न्यूज़ के जो है चेयरमैन भी हैं
और खिबरों में जो है इनकी जो है सहाफ़त की लोग मिसाल देते हैं। इंशाल्लाह जो है इनकी सहाफ़त की जो है ये मिसाल कायम रहेगी और ये सीनियर सहाफ़ी हैं, इनको जो है पाकिस्तान तहरीक इंसाफ के जो है प्लेटफार्म से मुबारकबाद देते हैं और अल्लाह पाक इनको कामयाबी दे, इनके चैनल को भी कामयाबी दे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।